जे पहिरें सिंधी सैटेलाइट चैनल KTN 19 कशिश TV 16 ऐं KTN न्यूज़ कामयाब सफ़र जा 14 साल मुकमल करे वरिता। कराची हेड ऑफिस में सुध सभा वारे सूबाई वज़ीर सईद गनी ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी KTN न्यूज़ जी सालगिरह जो केक काटियो। सिंध समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सिंध वासियुनि पंहिंजे महबूब चैनल जी सालगिरह जा केक काटिया। सिंध जे सरकारी आवाज़ KTN न्यूज़ पारां मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण ऐं पल पल जूं तस्दीक थियल ख़बरूं वक़्त सिर ॾिसंदड़नि ताईं पहुचाइण वारे अज़मत जो वर्जा पाणी कोट जो मामलो हुजे या वसीलनि जी मालिकी, मिटो निज़ाम हुजे या तकरारी कालाबाग डैम, KTN न्यूज़ हमेशा सिंध वासियुनि जो आवाज़ बणिजी पाण मल्हायो आहे। ॾिसंदड़नि खे पंहिंजनि महबूब चैनल जी सालगिरह मुबारक।